मेहड़ के बी सेक्शन थाने की हद में नूर मस्जिद भरिसां ॾींहुं ॾिठे जो सरेआम 4 नामालूम मोटरसाइकिल सवारनि का साई मोहल्ला नौजवान एक्शन कमेटी मेहड़ के चेयरमैन वापारी अगवान बाबू रजब खोसो के अंबन के गोदाम ता हथियारनि के ज़ोर ते 3 खां 4 लाख रुपया मोबाइल फोन समेत बियो सामान फुर वाक़े वारो मामलो जॾहिं त मुतासिर धुर जो शहरी तहाज चेयरमैन न्याज़ अली बुरड़ो सां राब्तो जंहिं ते न्याज़ अली बुरड़ो पहुचे पंहिंजे वाक़े बाबत मुतासिर वापारी खां तफ़सील वरिता, जंहिं खां गॾु मुख़्तलिफ़ वापारी तंज़ीम अगवान गॾु हुआ, जिन ॾोह वापसि न थियण जी सूरत में सुभाणे 11 बजे इंडस हाईवे बंदि करण जो चेतावनी ॾिनो आहे। जॾहिं त मुतासिर वापारी वारदात जा तफ़सील ॾींदे ऐं ॿियनि अगवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे दादू ज़िले में मसूद मुंशी साहब आयो उन ॾींहं कोटी दादू ज़िले में बाहि पइजी पई। अॼु तारीख़ तोड़ी मेड़ में जेके भी ॾोह थिया आहिनि, जेके भी मोटरसाइकिल चोरी थियूं, जेके भी मोटरसाइकिल चोरी थियूं, जेके भी घर में धाड़ा लगा आहिनि, जेके भी वापारी थिया आहिनि, हींअर तोड़ी का भी रिकवरी कान थी आहे। अॼु गाजीपाड़ा रोड ते बिरोन को परची माला या व्यापारी 3:30 बजे कासाई माला शहर जो विचा शहर जी समझो दिल विच शहर में 4 मानू मोटरसाइकिल चैनी के पिस्टल हथ में जेके देह दिलेरी से अंबन जा व्यापारी अंबन के व्यापारी वटि चाहूँ था उन वटि तकरीबन वीचारा पढ़ाई मूड़ी होंगी पान 1000-1500 रुपया कमाइन, 1000-1500 रुपया वीचारा घर हलाइन छा कन मसवाड़ जगह में वेठा आहिनि। 3:30 बजे 4 मानू आया 5 को 6 लाख के लगभग इन को फुर कयूं मोटरसाइकिल ते चढ़े हलिया विया आहिनि। पुलिस असांजी मेड़ जी आराम में आहे, निंड पई आहे, हीअं त उन खां रिकवरी कोन थी आहे। बस पुलिस आई तो हीअं था कयूं, CCTV था कढ रहियूं, फिलहाल था कयूं, टीज था कयूं, मटी था कयूं, माण्हुनि के वापारनि के थधो कयूं, बस हलिया विया। असीं मेड़ जा माण्हू चवंदा असां अमन खपे। अॼु असांजो अंबनि जो वापारी आहे बाबू खोसो, जंहिंखां 4.25 लाख रुपया कैश हिते भांडे ते फुर कई वई आहे ऐं उन सां गॾु ॿियो दोस्त उन सां गॾु 2 लाख उन को कैश फुर कई आहे। असां SP साहब खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे कारोबारी माण्हू आहियूं असां, का बि हींअर ताईं असांखे केरु न मिली आहे। असां न्याय शुक्रगुज़ार न्याज़ साहब जा हर मरहले में असांखे सपोर्ट कई वई आहे। असांजी 4 गाॾियूं मोटरसाइकिलूं शहर मां निकिरी वियूं, अॼु ताईं उहा बि हिकिड़ी रिकवर न थी वई। अॼु असांजो अंबनि जो वापारी जेको मेन शहर में ही सिटी जो जेको आहे मेन माना महलो आहे कासाई, उतां अची फुर करे था वञनि 4 लाख रुपया। हिकिड़ो दोस्त आहे असांजो बाबू खोसो ऐं उन खां 2 लाख रुपया ॿी कुझु मोबाइलूं वग़ैरह। मां SP साहब रिक्वेस्ट था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में सुबुह जो 11 बजे असांजी रैली आहे, जेका रैली असां रैली जी सूरत में पंहिंजो धरणो वणंदासीं रोड ते। जेसि ताईं असांजो ॾोह वापसी न थींदो, ॾोह रिकवर न थींदो, असां शहर बंदि कंदासीं। पुलिस रुगो आसरा ॾिए अॼु न सुभाणे तव्हांजी गाॾी ॾियूं था, गाॾी खे 1.5 महीनो थी आहे, घर में टपी ज़ोरी गाॾी का हलिया विया आहिनि ऐं असांखे को बि जेको आहे SP साहब असांजे चवण में न आहे, न असांजो को चवण ई कंदा। IG सिंध के अर्ज़ु कयो अथऊं, DIG के अर्ज़ु कयो अथऊं, SP साहब के अर्ज़ु कयो अथऊं, SHO के अर्ज़ु कयो अथऊं, असांजी अॼु ताईं रिकवरी न थी आहे। असांजी गाॾी खे 2 महीनो आहे। साईं असली हक़ीक़त इहो आहे, 3:30 बजे जो टाइम 3:22 मिंटनि ते हिते आयासीं। सूमर जो वार आहे, अंब जा वापारी कारोबारी माण्हू हिते आया ते जीअं वेठासीं, कुझु दोस्त जेके हिते मौजूदु हुया मुंहिंजा मुंशी वग़ैरह ॿिया ॿाहिरां मुंहिंजा वेही अञा कुझु मानी खाइनि पिया त मथां ई भाउ 4 ॼणा पहुता। 4 खे पिस्टल जीअं दर टपिया चैम्बर कंदा आया, भाउ जेको जिथे वेठा उते वेही रहो, उतां वेही ऐं फुरणु शुरू कयूं। मोबाइल हुई मूंखां मोबाइल बि खसियूं, पैसा खसियूं, ॾन जा बटू इनासी वग़ैरह सभु खसियूं हलिया विया आहिनि। हाणे असां इहो ऐलान था कयूं त सुभाणे 11 बजे हितां सब्ज़ी मंडी खां रैली सूरत में हाणे धरणो बाईपास रोड बंदि करे वेही रहंदासीं, जेसिताईं असां रुके न थी तेसिताईं असां न उथंदासीं। सत ते थी वियो आहे, घर मां चोरी थी वई हुई, उहा अॼु ॾींहं ताईं मोटी लाइ चोर बि ज़ाहिर थिया आहिनि, जेके खरल आहिनि उन्हनि खे सावनि बदो उन्हनि जा माण्हू पोइ वरी उहे माण्हू छॾाए विया आहिनि, जंहिंमां कुझु रिकवरी उन्हनि ॾिनी आहे। असांजी रिकवरी अञा ताईं न थी आहे, असांखे त असां ॾिना था वञनि त बाबा अॼु सुभाणे ॾींदासीं, पर अञा ताईं असांजी रिकवरी का बि न थी आहे, जेका तक़रीबन 8 खां 10 लाख ताईं रिकवरी आहे, उहा अञा ताईं असांखे न मिली आहे। 1.5 महीनो थी वियो आहे, थला आसरा पिया मिलन, बाक़ी रिकवरी अञा ताईं न थी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।